जय श्री झूलेलाल। सतनाम साखी सिंधी समाचार राजस्थान में तव्हांजो स्वागत है। दोस्तों, चेटीचंड महोत्सव पंहिंजे भगवान श्री झूलेलाल साईं जे हर एक मंदिर में धूमधाम से मनायो वियो। तो अॼु असां तव्हांखे हिकिड़ो अहिड़ो मंदिर पिया ॾेखारियूं जेको गुरुग्राम जे अंदरि तपोभूमि मंदिर के नाले से तमाम ही वधिक मशहूर है। भगवान श्री झूलेलाल साईं जो मंदिर, उते ही पूजा आराधना सिंधी परिवार ने अबितू गुजर समाज ऐं अन्य जाति जा समाज जा माण्हू इन मंदिर की पूजा शेवा ऐं आराधना कंदा आहिनि। अॼु खां वठी न पिछली 10 पीढ़ियुनि खां वठी इन जी पूजा आराधना विधि विधान सां गॾु कंदा रहंदा आहिनि। ऐं तव्हांखे ॾेखारूं पिया असांजे वीडियो जे माध्यम सां कि केतिरे न सुठे नमूने उन्हनि चेटीचंड मनायो आहे ऐं अखा पला प्रसाद इत्यादि सब जेको विधि विधान पाण सिंधी समाज के अंदर हलंदो आहे, सेम उहो ही विधि विधान उहो गुजर समाज वारा उन मंदिर में कंदा आहिनि, जेको असां तव्हांखे लगातार वीडियो के माध्यम से ॾेखारूं पिया। इहो उहो मंदिर अथव जेको हिंदुस्तान में एकमात्र अहिड़ो मंदिर आहे कि जिते हिन गांव के अंदर दूर दूर ताणी को सिंधी परिवार कान्हे ऐं हिनखे गुजर समाज पूजंदो आहे, मञंदो आहे। तो दोस्तों, ऐं कुछ ॻाल्हियूं अहिड़ियूं असां सां शेयर कंदासीं जेकी वाक़ई में अचंभित करण वारियूं आहिनि कि जीअं भगवान श्री झूलेलाल साईं जो चेटीचंड महोत्सव शुरू थियो तो कुछ माण्हुनि मनोकामना करे रखी कि असां झूलेलाल साईं जे दरबार में असांजे घर खां वठी जेतिरे किलोमीटर ताणी बि मंदिर हो असां दंडोत यात्रा करे भगवान श्री झूलेलाल साईं जा दर्शन कंदासीं। त असांजे वीडियो के माध्यम से तव्हांखे ॾेखारूं पिया कि कीअं श्रद्धालु उन गांव के अंदर दंडवत कंदा हुआ भगवान श्री झूलेलाल के दरबार में पहुता आहिनि। उन्हनि जी आस्था के तव्हां ॾिसी था सघो, उन्हनि जे विश्वास के तव्हां ॾिसी था सघो कि छा वाक़ई में अहिड़ो दृश्य तव्हां ॿिए के मंदिर में ॾिठो अथव। तंहिंजे अलावा दोस्तों, असां तव्हांखे ॾेखारींदासीं कि भगवान श्री झूलेलाल साईं जा ध्वज खणी करे इते आसे पासे जे गांव मां माण्हू पैदल यात्रा कढियनि ऐं उहो ध्वज खणी, उहो झंडो खणी भगवान श्री झूलेलाल साईं जे दर ते पहुता ऐं उते झंडे के लगायो अथनि। त उहो भी वीडियो असां तव्हांखे लगातार असांजे हिन चैनल जे माध्यम सां ॾेखारूं पिया। तो दोस्तों, ही लगातार जेका वीडियो हलनि पिया इहे अथव सांप नगली नागड़ धाम गुरुग्राम जे पासे में यो मंदिर अथव। पूरा एड्रेस असां वरी था चऊं कि गुरुग्राम का लगभग 15-18 किलोमीटर अथव नगली धाम, सांप नगली गांव अथव। इन अंदर यो तपोभूमि मंदिर चईंदा आहिनि हिनखे। तपोभूमि मंदिर भगवान श्री झूलेलाल साईं बाबा जे नाले सां। तो दोस्तों, तव्हां कई सिंधी मंदिरनि जी झांकियूं इत्यादि ॾिठव, कई मंदिरनि जा नज़ारा ॾिठव। त असां तव्हांखे असांजे चैनल जे माध्यम सां पहिरीं बार इहो ॾेखारूं पिया कि उते चेटीचंड महोत्सव कहिड़े सुठे नमूने सां मनायो वियो आहे। हालांकि उत्सव त भगवान श्री झूलेलाल साईं जो हर हिकु मंदिर में सुठे ई नमूने मनायो, पर हिकु लोकल जात जा माण्हू कीअं भगवान श्री झूलेलाल साईं खे मनाइनि पिया, रिझाइनि पिया ऐं प्रसन्न पिया कनि, इहे ॾिसण वारी ॻाल्हि आहे। जय श्री झूलेलाल।